साहब एतरो जल्दी थकजी बेचा अरे तुझे मथे में हवा न निकती आ। अरे ने तो ॾिसो था वठो। गवाहन जे बयानन के बुधी करे मुजरम साजिद उर्फ सज्जू के कलम 302 जे मुताबिक पांजी भेण ऐं पांजे दोस्त जे कत्ल जे जुर्म में सजाए मौत ॾिनी वञे थी। वाह सेठ साहब वाह, तव्हां त सियासत में शैतान जा टोटा कढी छॾिया। साईं भलाए करके भी खबर पजी वई हुई त सेठ सिकंदर जड़ा जवान एतराम था। सिजू के भी बड़ी मस्ती हुई ऐं असांजे इन बान में हथ विझण जी कोशिश कई। उन्हीं के फाही ते लटकण ॾिसी ॾाढी दिल ख़ुशि थींदी ऐं सुकून ईंदो। सुकून सिकंदर खान के बाबा उन्हनि खे त ख़बर पइजी वई हूंदी त असांजी ताक़त छा आहे। चाचा पंहिंजी धीअ शहज़ादी खे वञी सम्झा। हूअ जॾहिं बि मूंखे ॾिसंदी आहे त दुश्मन जी नज़र मां ॾिसंदी आहे। हूअ त मुंहिंजी मंग आहे मंग। शहज़ादी जो आराम ख्याल आहे। मां उनखे पाणे पंहिंजे हिसाब सां सम्झंदुसि। जान जान के मेरी जान कट लेना है। एक बारी दस दे तो की मैं तो जाना है। कोई ना वाला तेनू नहीं मनावांगी। ओ कोई ना वाला तेनू नहीं मनावांगी। बड़े जवान
लगे थो तो तू नओं कैदी आयो आहीं हिते जेको बि कैदी ईंदो आहे असांजे वॾे खे पेरनि ते हथ रखी सलाम कंदो आहे तुंहिंजे वॾे खे सलाम करण वारा उहे ॿिया हूंदा अथई भी को चीज जो आए अच्छी आओ वे दोस्त यारो तुझे नालो छा नालो तो मुझो सजाद है पर कानून मुखे सजू बनाए छड़ियो है नालो तो जो भलो है केड़ी जुर्म सजा में आई दोस्त मुझे कोई भी ना है मिली आए मुखे सजाए मौत हथ मिलायो अज का पो यार जो यार हां सही अल्लाह खैर कंदो जेको थियणो हूंदो थींदो अल्लाह भली कंदो मुंहिंजे सजो हुयो कहिड़ो ॾोह हुयो जो हुनखे एॾी वॾी सज़ा मिली आहे तुंहिंजे चवण सां कुझु बि न थींदो जेको सेठ साहब चाहींदो उहो ई थींदो न सोनिया न हुनखे कुझु बि न थींदो सोनिया तूं अल्लाह पाक खां दुआ घुर उनजी अदालत में सजू खे इंसाफ़ मिले इंशाअल्लाह मां दुआ घुरंदसि अल्लाह कंदो सजू खे इंसाफ़ मिली रहंदो मुंहिंजो सजू इन कहिड़े हालत में यार सजू तोखे निंड नथी या जेल में न आयो आहीं या कहीं याद कई असांजो ॿाहिरि कोई न आहे असांखे यादि केरु कंदो हाया जाने तव्हां सच था चओ पर कुझु अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जेके विसारण खां बि न आहिनि विसरंदा ऐं कुझु सोचो दिलि में घर करे वेंदियूं यार सजू तूं पंहिंजी कहाणी त ॿुधा तूं जेल कीअं आयो आहीं यार सजू असां सां गॾु आहिनि इतबार कर असां यारनि जा यार आहियूं हा सजू असां ते इतबार कर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तूं यार सुल्तान मां तोखे पंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधायां ठीकु
चई वठ हाँ खणी तूं हल घर त मां बि थोरो गाह करे अचां थो। ठीक है आदा, हाणे मां हलां थी। शहज़ादी तूं अची वई आहीं? सजो तोखे मां सॼो ॾींहुं न ॾिसां त मुंहिंजो ॾींहुं बि न गुज़रंदो आहे। तूं मूंसां एतिरी मोहबत कंदी आहीं, किथे मुंहिंजी मोहबत में पागल न थी वञे। छा तुंहिंजो मूं ते एतबार न आहे? मूंखे तो ते एतबार आहे। ॾाढी जोड़ी थी ठहे, तुंहिंजी मुंहिंजी ॾाढी जोड़ी थी ठहे।
मुझी राडी जोड़ी थी ठहरे, तुझी मुझी राडी जोड़ी थी ठहरे, जोड़ी थी ठहरे। सेठ साहब, सेठ साहब, सेठ साहब, कर दिया साहब, वॾो ज़ुल्म कयो, मां तव्हांखे छा ॿुधायां? छा थियो ॿुधा? नाम ॿुधाए, पुलिस पढ़ण थी छा? ॿियो साईं, पर ॻाल्हि ॿुधाइण में शर्म थो अचे, छा कयां? ठीकु आहे साईं, ॻाल्हि पूरी का ॻाल्हि थींदी अथव। हा साईं, हाणे हीउ ॾिसो चाचा, ॾिस शहज़ादीअ सिजो जा कम। बाबा पुत्र जी बाबा साईं। वरी शहज़ादी ॾिसी आ कमरे में आया न आहे? बाबा साईं, शहज़ादी पंहिंजे कमरे में न आहे, बुढो सही थो चवे। शहज़ादी, इहो तो सुठो न आहे जो असांजे इज़त ते दाग़ हणी, तो सुठो न आहे जो। शहज़ादी, असांजे खानदान में अहिड़ी का छोकिरी न आहे बाबा जेकी स्कूल ऐं कॉलेज पढ़ी हुजे। मूं तुंहिंजी ख़ुशी जी ख़ातिर सभु कुझु कयो। नंढे लाइ खां वठी तुंहिंजो ऐं जाबिर जो मूं मङणो कयो। मुंहिंजी दिलि थी तवे तव्हां ॿई हिकु थी ऐं मुंहिंजी दिलि खे ख़ुशी ॾियो। बाबा साईं, जाबिर अनपढ़ ऐं जाहिल आहे, मां हुन सां ज़िंदगी कीअं गुज़ारे थी सघां? ही शहज़ादी, तोखे हुन सां ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। हुन खां पहिरियां मां पाण खे मारे छॾींदसि। ही शहज़ादी, तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं। जे तूं मरी वए त मां बि पोइ मरी वेंदुमि। बाबा साईं, मां पंहिंजी शादी मां पंहिंजी पसंदि सां कंदसि। ही शहज़ादी, उहो ख़ुशनसीब केरु आहे ऐं हुनजो नालो छा आहे बाबा? बाबा, मुंहिंजो त नालो सिजाद आहे, मां हुन सां प्यार कंदी आहियां। शहज़ादी, तूं ई त मुंहिंजी लाडड़ी थी आहीं। तुंहिंजा नांगल पूरा कंदुसि, ॿियो कंहिंजा कंदुसि। बाबा साईं, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञी छॾी आहे। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। अच्छा बाबा, हाणे मां हलां थी। सोटर बाबर, शहज़ादी तो ना है। चाचा सुनी, शहज़ादी बाहर छो वई है? जाबिर पुत्र, एडी जल्दबाजी न कर। शहज़ादी बनी ते घुमण वई आहे। बाबा साईं, इहा ॻाल्हि ॿुधी परेशान थी वियो आहियां। चाचा सही, तू सिर्फ एक दफा इजाजत ॾे, सिजु जो सॼा खानदान तबाह कंदुसि। बाबर पुत्र, जाबिर पुत्र, वञी सजू जो सॼो खानदान ख़तम करे छॾियो। ठीक आहे चाचा साईं, असां हाणे हलूं पिया। उठ बाबर, त हलूं।
अदा काॾे पिया वञो? अदी रानी शहजादी पंहिंजे पीउ खे मनाए छॾियो हूंदो, सो मां शहजादी सां मिलण थो वञा। अदा मूंखे शहजादी ते त पूरो एतबार आहे, पर हुन जो पीउ। अदी तूं परेशान न थी, हालात हली कंदो ऐं तूं सफ़ाई वफ़ाई कर घर जी, त शहजादी ज़रूरु हिन घर में ईंदी। ठीकु आहे, मां हाणे हलां थो। वालेकुम सलाम अदा। अदा इरशाद ख़ैर सां तो आयो आहीं? और सजू करे सजू भा ॿाहिरि वियो आहे। वियो अदा? तूं सजूअ जी गैर मौजूदगीअ में उनजी भेण सां इश्क तो करी। न बाबा न, तू होश में त आहे। ही कहिड़ी ॻाल्हि पियो करे? सजू मुंहिंजो ॿाहिरि अचण दोस्त आहे ऐं ही मुंहिंजी भेण आहे। अरे छोरा कूड़ तो ॻाल्हाई। न वॾेरा तव्हां कूड़ था ॻाल्हायो, ही त मुंहिंजो भाउ आहे। वॾेरा ख़ुदा खे मञो, हे मुंहिंजो भाउ आहे, हिनखे न मारियो, हे मुंहिंजो भाउ आहे। ख़ुदा खे मञो, ख़ुदा खे न मारियो। सजू तूं असांजे गिरेबान में हथु विधो, ही ॾिस हुनजो अंजाम। अचो अस्सलाम वालेकुम। सेठ साहब इहो तव सजाद इहो। हाँ हाँ सेठ साहब, मां ही आहियां सजाद। सिजो तू कहिड़ी लालच में मुंहिंजी धीउ सां शादी करण थो चाहीं? घणा पैसा खपनी? 10 लाख, 20 लाख, 30 लाख या 50 लाख? मां तव्हांजी दौलत सां न, मां शहजादीअ सां सचो प्यार कंदो आहियां। एक गरीब जो पुट थी ऐं ख्याल महलन जा थो ॾिसी। सेठ साहब प्यार अमीरी गरीबी ना आहे ॾिसंदो, ऐं मां त शहजादी सां सचो प्यार कंदो आहियां, सचो। मुझी दिल चवे थी ज़बान ये गाकरे मो कढी विझाए जो मुझी धी जो नालो खयो थी सजो। प्यार करण कोई गुनाह ना है, शहजादी मुझी जिंदगी आहे। खबरदार सिजू, अज खां बाद मुझी धी जो ना कई गोले सां परोड़ करे चलींदो साए। ऐं हा कन खोले गाल मुझी बुधी छॾ। अज खां बाद इन ॻोठ में मूंखे नज़र न अचिजांइ। निकिरल। शहजादी मुझी जिंदगी आहे, उहा मुझी तव्हां वटि अमानत आहे। इंशाअल्लाह ॿीहर मिलंदासीं। छा थी वियो आहे राणी? शादी मुझे मासूम भेण ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त खे कंहिं क़त्ल कयो आहे। अरे ख़ुदा जे वास्ते ॻोठारो कुझु त ॿुधायो। कुझु त ॿुधायो, ही क़त्ल कंहिं कयो आहे? मूंखे ख़बर आहे इन्हनि खे क़त्ल कंहिं कयो आहे। सॼी धैर्य जी जग इहो सॼो ई आहे। गिरफ़्तार कर। न इंस्पेक्टर साहब, न न तोखे थाणे हली ख़बर पवंदो। न इंस्पेक्टर साहब, मां बेगुनाह आहियां। हल ख़ामोश थी करे। न इंस्पेक्टर साहब, न। हली दत्ता। हा हा सूबेदार साहब, हिन पाण भेण खे क़त्ल कयो हूंदो। ॿियो को आसमान मां फ़रिश्तो लही आयो छा जेको मारे वियुसि? सिकंदर खान, ये तू मूंसां छुट्टो न आहे कयो। मूंखे पंहिंजी भेण जे क़त्ल में फसाए करे इहो तू सुठो न आहे कयो बुढा। यादि रखजांइ, जॾहिं की मां आयुसि त तव्हांखे जीअरो कोन छॾींदुसि कोन। नालो सिजू तोसां भाग्य ज़ुल्म थियो आहे। असां सां गॾु आहियो। जेकॾहिं सुल्तान इहा ॻाल्हि आहे त पोइ जावेद अहिड़ी का टल कयो जेको हिन जेल खां ॿाहिरि निकिरे। हाँ मुंहिंजा यार, अल्लाह ते भरोसो रख।
असां तोसां गॾु आहियूं हाणे राति घणी थी वई आहे सुम्ही पओ मुंहिंजा यार अल्लाह ते भरोसो रख ऐं असां तोसां गॾु आहियूं हाणे राति घणी थी वई आहे हाणे सुम्ही पओ जावेद जी सर तुंहिंजी सज़ा ख़तम थी वई आहे मुंहिंजे लाइ जज साहब आज़ादु करण जो हुकुम ॾिनो आहे पर साहब खे वञी चओ त मुंहिंजी सज़ा ख़तम न करे मुंहिंजी सज़ा वधाए छॾे अरे निभागा तुंहिंजी सज़ा ख़तम थी वई तूं चईं त मां घर न वञा यार जावेद साहब सही तो चवे तू पंहिंजे घर वञ सजू असां त यारनि जा यार आहियूं मां अव्हां जहिड़े यारनि खे छॾे न वेंदुमि न जावेद न तोखे वञणो आहे ऐं वञी करे असांजे मुर्शिद पूरे बादल शेर बुखारी ते दुआ कर त असां बि हिन क़ैद मां आज़ाद थियो हुजे यार तूं वञ ऐं मां सुल्तान खे पाणे ॿुधाईंदुसि त असांजे जिगरी यार जी सज़ा ख़तम थी वई आहे सजू जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां दरगाह ते वञी करे अव्हां ॿिन्हिनि जे लाइ दुआ घुरंदुसि त अव्हां बि रिहा थी वञो हा मुंहिंजा यार बस दुआ घुर त असां बि हिन क़ैद मां आज़ाद थी वञूं सजू अव्हां खे छॾण लाइ दिलि नथो करे दिल तो मुझे भी नहीं चले पर मजबूरी आए तू वञ अल्लाह से सहाय करो मुंहिंजी ऐं सुल्तान जी यादि मूंखे हर लम्हो सताईंदी मदी असांजो आख़िर ज़मानो ईंदो मोहम्मद मदी असांजो आख़िर ज़मानो ईंदो हामी थींदो हशर में शाफ़ी ज़रूर थींदो मोहम्मद मदी असांजो आख़िर ज़मानो ईंदो मदी असांजो आख़िर ज़मानो ईंदो मोहम्मद मदी असांजो मोहम्मद इस्म जंहिंजो बाबो अलीअत जो हो मोहम्मद इस्म जंहिंजो बाबो अलीअत जो राज़िक़ रज़ा रब्बानी ज़ाहिर ज़रूर थी ना अहिड़ी का ॻाल्हि न आहे इंसान जी मदद करणु इंसान जो फ़र्ज़ु हूंदो आहे साहब
जा असूल ॿिया। साहब मुंहिंजी त उमिरि 40 साल आहे, 25 साल जेल कटियो आहे। सुल्तान उहे जेलूं जेके दुनिया मां उहे नंढियूं हूंदियूं, हिते पखी पर बि नथो आणे सघे। साहब जे जिद करे थो न त उॾरण असांजे लाइ को मसइलो ई न आहे। सजो उहे दिल जूं उमेदां सभु ख़तम करे छॾ। साहब इहो त वक़्तु ॿुधाईंदो, मां पंहिंजा तारी कढी जेरो कीअं थो ॾियो। हथ खणियूं खणी अच, हिन कम ते वठी हल। कम त ज़िंदगी में नाहे तव्हां कम कीअं नथा कयो, हिननि खे कढो ॿाहिरि, ॾिसां त कम कीअं नथा कनि। चूड़ी बाहुन में पाया, मेहंदी हथन तिलाया। चूड़ी बाहुन में पाया, मेहंदी हथन तिलाया। वे सवगा सोना सगा पाए पाण खे ठाया। वे सवगा सोना सगा पाए पाण खे ठाया। जिए ॾिसे सरकार अखड़ियूं मिलाया। सिल्की सिल्की मांजे ले पंहिंजा वार हिन सजाया। सिल्की सिल्की मांजे ले पंहिंजा वार हिन सजाया। सिल्की सिल्की मांजे ले पंहिंजा वार हिन सजाया। सींगार कया नवा जिए जानिए खे वणा। तंहिंखे सा
मस्तानी एड़ो सुनो आहे जानी थियसि दुनिया दीवानी चंड जिया आहे चिट्टो जी अख मस्तानी हिन मन जे मंदर में तेखी विहारिया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया शफी मोहम्मद आ प्यारो मुझे साह जो सहारो मिठो लगंदो आ मूंखे आहे जोयो दिल वारो शफी मोहम्मद आ प्यारो मुझे साह जो सहारो मिठो लगंदो आ मूंखे आहे जोयो दिल वारो जंहिंजी राहुनि में गुल पई छटाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया चूड़ी बाहुनि में पाया मेहंदी हथन तिलाया वे सवगा सोना सगा पाए पाण खे ठाया वे सवगा सोना सगा पाए पाण खे ठाया जिए ॾिसे सरकार अखड़ियूं मिलाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया सिल्की सिल्की मांजी ले पंहिंजा वार हिन सजाया वालेकुम अस्सलाम मुंहिंजा यार अची विया वाह मुंहिंजा यार वाह आज़ाद थी विया आहियो छा इहा त ख़ुशी जी ख़बर आहे मुंहिंजे लाइ त मुंहिंजा यार आज़ाद थी विया वेहो 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 यार सजू यार सुल्तान अमां जेल खां आज़ाद थी आया आहियो असां यार आज़ाद कोन थिया आहियूं असां भॼी आया आहियूं यार जावेद असां भॼी आया आहियूं जेल मां ऐं असांखे पुलिस ॻोल्हींदी हूंदी यार कश्मीरी असांजा यार आहिनि को महफ़िल जी त तयारी कर घुमावदा जीअं तव्हां जेको तॾहिं त असां तो वटि आया आहियूं न यारनि जा यार आहियूं मिलायो हथ ऐं पंहिंजे दुश्मननि खां असां अहिड़ो तेज़ाब वठंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि रखंदा शहबाज खान तुम तो कहते थे कि मेरी जेल से कोई भी कैदी भाग कर नहीं जा सकता मगर सुल्तान और सज्जू कैसे भाग गए? सॉरी सर मैंने बहुत कोशिश की मगर भाग के जाएंगे कहां तक? शहबाज खान मैं तो समझता हूं कि तुम एक बहादुर अफीसर हो। मैं तुम्हें एक हफ्ते का टाइम देता हूं मुझे सुल्तान और सज्जू हर सूरत में गिरफ्तारी चाहिए होगी समझे? मैं अपनी जान की बाजी लगा के जल्द से जल्द गिरफ्तार करके उनको जेल में डालूंगा। शाबाश मुझे आपसे यही उम्मीद थी।
साहब वॾो ज़ुल्म थी वियो साईं। जॾहिं बि ईंदो आहीं परेशान कंदो आहीं अची। साईं सेठ साहब इहो सुल्तान ऐं सजू जेल मां भॼी फरार थी विया आहिनि। उठा चरियो त न आहे छा पियो चवीं? उहो सच थो चवे, मां बि ॻाल्हि ॿुधी आहे। हाणे पाण खे होशियारु रहणो पवंदो, केॾी महिल बि हू हमलो करे था सघनि। चाचा तूं सही पियो चवीं, हाणे पाण खे होशियारु थी रहणो पवंदो। बुढ़ा जी साईं खैर त आहे, अॼु परेशान नज़र था अचो। खैर इतना है बुढ़ा, जल्दी जल्दी इंस्पेक्टर ने फोन कर। किथे हो सिटी हुई सुल्तान हवेली ते हमलो न करें, जल्दी कर। हाँ हज़ुर साईं हज़ुर, हाणे तो फोन कर। हेलो साईं इंस्पेक्टर मोहम्मद खान था ॻाल्हायो? बुढ़ा सवेरे सवेरे फोन कयो थी, खैर त आहे? न साईं न खैर वरी किथे आहे। असांजो सेठ सिकंदर वॾो परेशान लॻो पियो, फिरंदो थो अचे वीचारो। इहो सजू ऐं सुल्तान कहिड़े वक़्त बि साईं हवेलीअ ते हमलो करे सघनि था। सिकंदर खान खे चओ असां तव्हांजी हवेली ते अचूं था। ठीकु आहे? हाँ ठीकु आहे साईं। सर अमलो तैयार कर, सिकंदर जी हवेली ते हलणो आहे। ठीकु आहे। काॾे वेंदा इहो सजू ऐं सुल्तान? नेक्स्ट पुलिस जे हथ चढ़ंदा ऐं इनखे बि को ख़बर पवंदी। अची वे यार जावेद अॼु वॾे ॾींहुं बर्बादी जो आहे, कंहिंखे जहिड़ो न छॾणो। हाँ सिर्फ असांजो दुश्मन सिकंदर खान आहे, उन मां कोई भी बची न निकिरे। आओ वञ कश्मीरी, तूं पंहिंजा ॿिया हथियार खणिया, इहे त मां पंहिंजे यारनि खे थो ॾियां। आवरा ही वटि जावेद। सपोज उठो हलो। वडेरा पाण खे छा था सम्झनि? असांजा सकून फिटाए करे ऐं हू पाण निंड कंदा। ईअं कॾहिं बि न थींदो। अचो जाबर बाबा साईं अचो साईं अचो, वियो। सुठो थियो जाबिर पुट जो तूं मूंखे हिते मिली वहीं। वञी पंहिंजी शादी जो बंदोबस्त कर। वञ पुट, शाबाश। जी चाचा सिकंदर साईं, मां हाणे हलां थो, पंहिंजी शादी जी तयारी कयां थो। वाह सेठ साहब वाह, तव्हां त सियासत में अॻिते निकिरी वियो खैर सां। ठीकु आहे चाचा साईं, मां हाणे हलां थो, पंहिंजी शादी जी तयारियूं कयां थो। बुढ़ा ही त नंढड़ो टेलर हुयो। हाँ सही, हाँ टेलर हो। बाक़ी पूरी फिल्म वो हिते आहे। बाबर पुट तूं महल खे अहिड़ो सजाए जीअं असांजा दुश्मन ॾिसी सड़ी राख थी वञनि।
जी बाबा साईं मां इन माल केड़ो सजाइंदो जो गोठारा सब खुश थींदा। बाबा खान मैं फिर जी राग मेरा के करता एडी कोई तो दाव कर दो बस। बुढ़ा जी साईं यो तो के सजो बंदोबस्त करणो आहे ऐं को प्यारो फनकार तो के घुराइणो आहे। हाँ सही हाँ प्यारा फनकार ही था सोचा यो ओच तो जलाल वाली तुसे डाठा चपड़ी यकारा खयो ही तो दुगो ठका बुदनो ऐसा जुमरी उसनो बाबा कती आयो कहे रसा आयो के रसा घबरायो न थाई हाने मां हलाव। सिजू खुदा के वास्ते बेली मुखे माफ क्यों मुखे। तू असाते जुल्म कया हुई न मुझी मासूम भेण ए मुझे मासूम दोस्त के मारे ए उन्हें जे इंसान में मुखे तू गिरफ्तार करायो पर अज तो के जियारो न चलींदुस। ना सिजू ना ये मुझा भी दुश्मन आहे जिन मुझो घर बर्बाद क्यों आहे ऐं मुखे जलील यार सिजू है सुल्तान पुलिस अची वही थो। न सुल्तान न ये मुक्यो ना है पुलिस अची वही है। हल सिकंदर खान अज तू बची वही जो पुलिस अची वही आहे। हल निकल हल इंस्पेक्टर साहब जवान का वो जो आना असा के मारे कुत्ते नाल करे छडना साहब जेका तू ना अचे हा न सिजू ऐं सुल्तान अलाए केड़ो मुझो हशर करे हा। सिकंदर खान तू दिल जाए कर सजू और सुल्तान बची न सकदो तुंजी हवेली जी चारों तरफ असा पुलिस तैनात करे छडिया। इंस्पेक्टर साहब पो देर छाजिया हाणे ही वञी उन्हनि खे गिरफ़्तार कयो हणो न हथ कड़ी त ख़बर पए सॼो ॾींहुं वतन था फसाद कंदा छेड़ा कंदा। ठीक आहे सिकंदर खान हाणे असां हलूं था। खुदा हाफ़िज़। चङो थियो साईं चङो थियो जो ये आया पुलिस वारा त तव्हां असांखे रगड़े छॾींदा। खूबसूरत में ख्वाब दिखरे एड़ो तावीज़
बैठो आहे। यार जावेद मुमल यादगिरी अचे वई इन सोच में मां यार सुल्तान मुअल भी कॾहिं जहिड़ा थींदा यार छा तो चवी मूंखे मुमल याद आहे। सुल्तान हल हलो सजू असांजो इंतजार करे रहियो हूंदो। पापा हल तो पांचू जमीनों वमीनों घुमण पियो काॾे हलंदो घणे जी सेठ पाणी कई अथई हाणे वरी ज़मीनूं जा शौक़ जाॻिया आहिनि हले त ख़बर पए मां सॾु थो कयांसि तूं गाॾीअ में तयारु थी वियो। वञी जाबिर खान ऐं बाबिर खान खे वञी चओ त असां तुंहिंजे बाबे खे खयो था वञो अॼु मुंहिंजी आख़िरी आहे। यार सिजू वाह 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 मुझा यार सुल्तान वाह जावेद
मुझी दोस्ती जो हक अदा करे छड़ियो है। इन मुझे दुश्मन के वठी अची करे तहां मुझो हौसलो अफजाई करे छड़ियो है। अरे तहां जड़ा वडेरा असा गरीब इंसानन ते जुल्म कंदा आयो न, ई हथियार तहां जड़े वडेरन खणायो आ। बस सुल्तान पांचो दुश्मन हमेशा लाए खत्म आए। सुल्तान ई वक्त इनके तुम पे आखिरी गोली होने। मारो करो नंबर आओ। बाबर खान साई कर दियो से केड़ी तोड़ पाई होता। बुढ़ा तो कहीं मारियो है, बुढ़ा तो यो कहीं चल गयो है। बुढ़ा लुके साई जो सुल्तान ने जावे सिकंदर की साई कभी हो ये कयो आ जागा। सुल्तान आओ जावेद के यही मत जो मुझे पी के खड़ियान असाजी इज्जत वही हली, असाजी ये टोपी धूड़ में पई हुई। उस तरह हलने तैयारी कयो। अब तातो बाबा के चाय खड़िया सुल्तान देने का पुआ वागा सुठी चाय पिया बाबा। हाजिर साईं हाजिर। शहजादी खैर ताए। जावेद मुझे सजो किथे आ? सिकंदर खान शहजादी शादी तो कराए जाबिर खान सां। जे कॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अचो हलो सजो ॾे।
कीअं आयो आहीं जल्दी ॿुधाइण त खोपड़ी ॾारे छॾींदो मैं मुंहिंजो नालो सुल्तान आहे हई मां पंहिंजे यार जलाल खां ॾिनुसि हे त असांजे सरदार जो माण्हू आहे और त मूंखे पंहिंजे यार जमाल सां मिलायो वञी हल असांजे सरदार अचो यार सज्जू यार सज्जू यार जावेद सोनिया शहजादी खैर ता है जो तव्हां हित यार सज्जू सिकंदर खान शहजादी जी शादी जाबिर खान सां तो कराए हाँ सज्जू जावेद सही तो चए सिकंदर खान शहजादी जी शादी तो कराए न ये करे भी न तो थी सके जावेद सोनिया मुझी जिंदगी आहे ऐं हिन खां बगैर मां करे भी न तो रही सका यार तो सा गड है ए सुल्तान भी असा सा गड आ असा ता यारन जा यार आयूं ना तो के अकेलो न छडींदासी हाँ सज्जू मैं पंहिंजो सब कुछ छॾे तोड़ी आई आहियां और तोसां गॾु रहंदसि जमाल शाह जो दोस्त जमाल शाह जो दोस्त सुल्तान मुझो जिगरी यार बचपन जो अरे वे मां तो तुसा मजाक को क्या अरे अब तो मैं ॾाढो खुश आहियां ता मुझे यार के वठी आयो छाला सुल्तान खुश रही जो खैर खैर भाई तो अच्छा जो को हाल है खैर शुक्र अल्लाह जो वक्त गुजरे तो पांजो घर आहे ऐं पांजो इलाको सम जमाल शाह यारन जे मथो सिर ॾींदो आहे अरे तू तो मुझे यार है तुझे मथो सिर भी कुर्बान आहे तू हली अंदर कमरे में आराम कर त मां तुझे खाइण पीअण जो बंदोबस्त कयां ॿुधो वञो मुझे खाइण पीअण जो बंदोबस्त कयो मुंहिंजे लाइ सिटी तयारु कयो जेकी चए मुंहिंजे यार सुभाणे न थिए त जमाल शाह मुंहिंजी महिमान नवाज़ी न कई वञो शैतान